अस्सलाम वालेकुम गाइड्स, मैं असगर कोसो। मैं आपके सोने प्यारे शहर में आ रहा हूँ। पता है किधर? टंडो आदम में विंटरल फेस्टिवल कल्चर का शो हो रहा है और पहली दफ़ा टंडो आदम में 2022 बाज आएगा। के चवा ये 8 तारीख को आप भी आना। आपको खिलाऊंगा, खाना नहीं मना, खिलाऊंगा मना, हंसाऊंगा और एंजॉय करेंगे। फैमिलियों के साथ आप आना। वीआईपी इवेंट है, बहुत सारे आर्टिस्ट आएंगे, मिलके एंजॉय करेंगे। होगी ढेर सारी हंसी मजाक। एंड में आपको जुमाएंगे सिंदड़ी सोने लाल जी हो जमारो। आना नहीं बोलना, इंतजार यू खमानियू 8 तारीख को। पता है किधर? 8 जनवरी सोने शहर टंडो आदम। वो बा गरीबो आना बा, लव यू बा। अस्सलाम वालेकुम, माया ज़ुहैर चांदियो। टंडो आदम वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। 8 जनवरी ते मोहम्मदी गार्डन में न्यू ईयर विंटर कल्चरल फेस्टिवल लगी रहियो आहे। अॼु में म्यूज़िक, मस्ती, कॉमेडी, मैजिक ऐं हर क़िस्म जी तव्हांखे एंटरटेनमेंट मिलंदी। इन फेस्टिवल में मां बि अची रहियो आहियां ऐं सिम जा ॿिया बि आर्टिस्ट अची रहिया आहिनि। त तव्हां ॾिनल नंबर ते कॉन्टेक्ट करे टिकट बुक करायो ऐं असां सां हिन फेस्टिवल खे इंजॉय कयो। 8 जनवरी मोहम्मदी गार्डन। थैंक यू। अस्सलाम वालेकुम यार, मदद तक मौजूद है तो माया सिंगर फरला शायरी ऐं मां अची रही आहियां 8 जनवरी ते कल्चर विंटर फेस्टिवल में, जेको 8 जनवरी ते लगी रहियो आहे टंडो आदम शहर में। तव्हां पंहिंजी फैमिली सां अचणु न विसारंदा। मूंखे पंहिंजो यादि रखंदा या मदद। दोस्तों, मां हितां में निज़ामी नदी टंडो आदम तव्हांजे पंहिंजे शहर में थी रहियो आहे हिकु बिगेस्ट म्यूज़िकल शो न्यू ईयर कल्चरल नाइट, जंहिंमें आऊं बची रहियो आहियां 8 जनवरी ते। तव्हां अचणु न विसारींदा। थैंक यू सो मच। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।